बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल अख़लाक वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो आहे हदीस जो हिकु ख़ूबसूरत कहाणी आहे, हिकु वाक़ियो शहादत जो शौक़ु। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रज़ियल्लाहु अन्हु फ़रमायो त क़ासिम बिन उस्मान नाले हिकु शख़्स खे जंहिं काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ थे कयो ऐं उन महल दुआ थे घुरियाई ऐं हिन तरह चयाई, ए मुंहिंजा धणी, तूं मुहताजनि जा कम पूरा कया पर मुंहिंजो कमु पूरो न कईं। इमाम साहब फ़रमायो, ए तवाइफ़ कंदड़, उहो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जेको ख़ुदा ताला पूरो न कयो? तंहिं ते जवाब में चयाई त रूम में असां 7 मुजाहिद हुआसूं, काफ़िरनि सां जंग पे कई। सो काफ़िरनि असां 7 ॼणनि खे अची घेरे में झलियो। उन्हीअ इरादो कयो त असां 7 मुजाहिदनि खे कंहिं खे मारे छॾियनि। उन महल मूं ॾाढी ज़ारीअ सां छुटकारे जी दुआ घुरियमि ऐं आसमाननि ॾे निहारियमि त 7 आसमाननि जा दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं हर आसमान जे दरवाज़े ते हूर बीठी आहे। पोइ काफ़िरनि मुंहिंजे 6 साथियुनि खे तलवार सां कुठो। पोइ मूं हर कंहिं कुठल खे ॾिठो त हूर आई ऐं हर कंहिं खे भाकुर विझी जन्नत में खणी वई। पोइ मूं जॾहिं मुंहिंजो वारो आयो त सिफ़ारिश ते मूं खे छॾे ॾिनऊं। हाणे जेका 7वीं हूर मुंहिंजे लाइ बीठी हुई, उन मूंखे ख़िताब थे चयो, ए ग़ाज़ी, तोखे कंहिं बेनसीब कयो? उन ते मूं खे ॾाढो अफ़सोस थियो ऐं उन वक़्तु शहादत घणी पसंदि थी, नसीब में न थी। हाणे कीअं मरंदसि ऐं मौक़ियो हथनि मां निकिरी वियो, उहो शहादत जो दर्जो कीअं हासिलु थींदो? उन खां पोइ काबतुल्लाह में रोई एहतिजाद कयां थो, मन उहो दर्जो मिली वञे।